लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आऊं आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे अॼु असांजो अहम तरीन महिमान जंहिं सॼी दुनिया जे 126 मुल्कनि में हो जमालो खे न रुगो मुतारिफ़ करायो पर उतां जे वसंदनि में वञी उतां जे माण्हुनि सां गॾु हो जमालो जो उहो गीत पिणु ॻायो ऐं सॼी दुनिया में अजरक हिकिड़े सकाफ़ती निशान तौरु मुतारिफ़ करायो। असांजो इहो दोस्त जेको इत्तेफ़ाक़ सां मुंहिंजो ॻोठाई मुंहिंजो हम शहरी आहे जेको कंबर जो रहवासी आहे ऐं कंबर जे हिकिड़े सुखे सताबे घर जो असांजो दोस्त उमर मेमण जेके असां सभु दोस्त असांजा वॾा ऐं असांजा शहर वारा उनखे उमर मेमण जे बदिरां ॾाॾा जे नाले सां चवनि था। उहो ॾाॾा अॼु असांजो महिमान थी आयो आहे। पाण उन सां कुझु घड़ियूं घारींदासीं ऐं ॿ टे ॻाल्हियूं कंदासीं। ॾाॾा अस्सलाम वालेकुम। ॾाॾा मूं जीअं चयो त मां चाहियां थो त कंबर जे हवाले सां पंहिंजे नंढपण जे हवाले सां बिना कंहिं सवाल पुछण जे अमां जेकॾहिं पंहिंजे नंढपण जो हाल अहिवाल ॾियो त कीअं अॻिते वधिया, छा थियो, कीअं थियो ऐं बाक़ी सवाल पोइ ॻाल्हियुनि मां निकिरंदा ईंदा। महिरबानी अयूब, महिरबानी लीडर टीवी जी। आउं कंबर में ॼायुसि, कंबर में ई परवरिश थी ऐं उहो कंबर असांजे दौर में हूंदो हो जंहिंखे उन दौर में चयो वेंदो हो त नंढड़ो वियतनाम। सियासी, समाजी ऐं सोशली जेके इशूज़ ते माण्हू काफ़ी गॾु हूंदा हुआ। उतां ई प्राइमरी जी तालीम वरिती, उतां ई सेकेंडरी जी वरिती कंबर स्कूल मां, हाई स्कूल मां। उतां वरी पोइ कॉलेज न हूंदो हो त वरी पोइ आउं वियुसि डिग्री कॉलेज लाड़काने में। जीअं तव्हां वियो ॿिया दोस्त वेंदा हुआ असांजे हुन में। इन खां पोइ आयुसि यूनिवर्सिटी में, सिंध यूनिवर्सिटी में कुझु वक़्तु। इन खां पोइ आयुमि कराची यूनिवर्सिटी। पोइ उतां ई मूं BSc MSc उतां ई करे छॾी। पोइ रहियो असां लंडन। हाणे कंबर जो तव्हां ज़िक्र कयो आहे त हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मूंखां सुवाल जेकॾहिं पुछंदो वधीक ज़ाहिर कंदो। कंबर शहर ते ॿुधाए। कंबर शहर ते अदा कंबर उन वक़्तु कंबर हिकिड़ो उन ॾींहुं वेठा हुआसीं हिते अमेरिका मां के दोस्त आया हुआ त साना जा शायदि। जॾहिं तव्हां हुनजो मुंहिंजो तारीफ़ करायो हुन चयो यार सम्झ में ॻाल्हि अचे कोन थी। जंहिंखां पुछो चवंदोसि कंबर जो आहे। जंहिंखां पुछो जेको को कंहिं ॻाल्हि कई आहे, कंहिं किताबु लिखियो आहे, कंहिं को अदीब आहे, को केरु आहे त उहो त कंबर जो आहे। चयो भला कंबर में एॾियूं शख़्सियतूं तव्हांजे रहियूं आहिनि छा? तव्हांखे यादि आहे? वेठा हुआसीं पाण साना जा शायदि डॉक्टर एजाज़ तुर्क वारा। हा, त कंबर काफ़ी इन ॻाल्हि में ख़ुशि नसीबु रहियो आहे। हक़ीक़त में आहे। तव्हां जेकॾहिं वाटर कमीशन जो केरु हूंदो, डॉक्टर साईं इदरीस राजपूत साहब तव्हां, या इन खां पोइ जेका डॉक्टर मोहब्बत हुयो बुल्लो, तमामु सुठो हिकिड़ो मरहूम शख़्सियत रही आहे असांजी। ऐं इन खां अलावा जेके ॿिया वॾो जेको सॼो डॉक्टर बख़्श जमाल, डॉक्टर नज़ीर शेख थियो ऐं जामी चांडियो थियो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिथिला बिरादरान थिया, अलीकुल थियो। त अहिड़े तरीक़े सां वरी उर्दुनि में बि जेको आहे सो उन दौर में I'm talking about early 70s, I was quite young boy। त उन दौर में माना कंबर जूं शहर जूं छोकिरियूं सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदियूं हुयूं, यूनिवर्सिटी ताईं पहुतियूं। त कंबर काफ़ी हिकिड़ो कंहिं क़िस्म जो असांजे नंढपण में शऊर रखंदड़ वारो शहर रहियो आहे। नंढड़ो शहर हूंदो, ॿारहाड़ी घटी, माण्हू सुञाणींदा हुआ त फलाणे पाड़े जो आहे। पोइ नालो न अचे त इहा ख़बर हूंदी त ब्रोई हूंदो, गुपांग हूंदो, सुमर हूंदो, मेमण हूंदो, शेख हूंदो, दीवान हूंदो या ॿी कंहिं ज़ात वारो हूंदो। त माण्हुनि जी खे ख़बर हूंदी त फलाणो माण्हू आहे। हाणे त शहर वधी वियो आहे काफ़ी ऐं माण्हू खे कोन थो सुञाणे। हाणे त ज़िले हेडक्वार्टर थी वियो आहे। हा, सो हाणे ॻाल्हि खे वठूं था थोरो त मां अयूब मूंखां सुवाल कंदो, घणा कंदो सुवाल अञा, पर हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु कंदुसि जेका मां माज़ी में करे चुको आहियां। ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे जो घटि में घटि मूंखे अयूब जहिड़ो हिकिड़ो सुठो दोस्त मिलियो आहे। कुझु साल मूंखां वॾो आहे। ऐं हिकिड़ो मिसाल ज़रूरु ॾींदुसि, मिसाल न पर हक़ीक़त ई आहे। त नंढो हूंदो हुउसि, शायदि 3 या 4 जमात में पढ़ंदो हुउसि त कंबर में आउं वेठो हुउसि, छा घर जे ॿाहिरि या दुकान जे ॿाहिरि बीठो हुउसि
त वरी मूंखे मिलियो, मूंखे चई त ॾाढा इहो काओ पढ़ंदो आहे, ॿुधाए मां टे या चौथी में पढ़ंदो हुउसि, किताब पढ़ंदो आहे? त मां चयो हा किताब त पढ़ंदो आहियां। छा पढ़ंदो आहियां? कोर्स आहे पढ़ंदो आहियां। चई ॿिया किताब न पढ़ंदो आहे? न। पोइ हुन मूंखे नावल जेको ॾिनो कृष्ण चंद्र जो, गद्दार जे नाले सां, ऐं मूंखे चयो पढ़जांइ, ॾाढो सुठो नाविल थी, सुठी कहाणी अथई। मूंखे चई उहा कहाणी त न हुई, उहो नाविल हो सॼो, पर मां तोखां पुछंदोमांइ पोइ अहिड़े तरीक़े सां अयूब जो इंटेंशन जेको हुन वक़्तु इहो हो, कॾहिं बाद में ख़बर पई त उहो पॉलिटिकल हुयसि, त भई जेके आहिनि जेके छोकिरा उनखे किताब ॾेई करे पंहिंजी पार्टी में आणजनि या पाण पंहिंजी जेका सोच रखो था उन सोसाइटी में उनखे आणिजे, उहो त बाद में ख़बर पई मूंखे। पर उन सां छा थियो जो मुंहिंजी जेका परवरिश थी उहा अयूब जहिड़े दोस्तनि सां थी, ऐं जंहिं मूंखे तमामु घणो मुंहिंजी ज़िंदगीअ खे हिकिड़ो फ़ाइदो ॾिनो, शऊर ॾिनो, मूंखे दुनिया जी हालात ते, करंट अफेयर्स ते उन नंढपण खां ई मूंखे मालूमात हिननि माण्हुनि खां मिली, हिननि दोस्तनि खां मिली। ऐं अॼु जेको कुझु मां आहियां उन्हनि में अयूब जो किरदारु तमामु हिकिड़ो चिटो आहे। सो थैंक यू वेरी मच अयूब, जो घटि में घटि तव्हां मूंखे मिलियो, तव्हां मूंखे पंहिंजी जेका संगत में रखियो हुन वक़्तु, ऐं सो थैंक यू। मतिलबु अव्हांजो वालिद साहब कंबर जो वॾो कपिड़े जो वापारी ऐं अव्हांजी वालदा घरेलू औरत, अव्हांजी ज़ात ते ॿिन्ही मां वधीक असरु कंहिंजो आहे? यू मीन द पेरेंट्स जेके आहिनि सो पेरेंट्स मां माना अव्हां ते वधीक असरु कंहिंजो आहे? त अव्हां इन ते कॾहिं इहा ॻाल्हि सोची आहे त तव्हां पंहिंजे वालिद साहब जी ॻाल्हि वधीक मञी आहे, या उनजो गहरो असरु क़बूलु कयो आहे, या वालदा जो असरु क़बूलु कयो हो? नंढपण में? नंढपण, हाणे त तव्हां उनजो अभ्यास करे सघो था, मुशाहिदो करे सघो था। आउं पंहिंजी वालदा सां तमामु घणो क्लोज़ रहियो आहियां, रहियो हुउसि, हाणे त वफ़ात करे विया, धणी हुनखे जन्नत नसीब कंदो। सो उनजो इन्फ्लुएंस मूंसां तमामु माना काफ़ी गहरो रहियो आहे जेकॾहिं कंपेयर कजे थो त। ऐं वाल साहब जो जेको तालुक ज़ाहिर आहे उहो बि शफ़क़त वारो रहियो आहे, पर आउं हिकिड़ो अजीब इत्फ़ाक़ आहे जो पंहिंजो जेका मुंहिंजी परवरिश थी नंढपण में उहा पंहिंजे माना वालद ऐं वालदा जे घर में कोन थी। मुंहिंजी सिस्टर हूंदी, हुनजे घर में मुंहिंजी परवरिश थी, हुन खां पोइ हाले कॉलेज यूनिवर्सिटी में हलियुसि ऐं ॿाहिरि हलियुसि लंडन। सो बदकिस्मती सां मुंहिंजो वालदा सां या पेरेंट्स ॿिन्ही सां घटि जेको आहे सो रहणु मुंहिंजो थियो हुननि सां। हाणे वालिद साहब तव्हांजो मतिलबु कंबर शहर में असां ॾिठो आहे, अॼु बि हयात आहे अव्हांजो वालिद, त असां ॾिठो त जेके माण्हू सुबुह जो सवेर साफ़ सुथरा अछा लटा पाए अचण वारा, उन्हनि में तव्हांजो वालिद साहब बि शामिलु आहे, ऐं अॼु ॾींहं ताईं हुनजी उहा ई किरत आहे साफ़ सुथरो रहण वारी। ही जेको कपिड़े जे वापारी, उनजा जेके औलाद आहिनि उहे आख़िर कंबर शहर मां लाड़काणे ठीका पढ़िया, यूनिवर्सिटी ऑफ सिंध में पढ़िया, कराची में पढ़िया, ही लंडन कीअं था वञनि? लंडन कीअं था वञनि न हाणे इहो असल में छा आहे जो उहो त ॾिस न वापारी जे लिहाज़ खां त बाय द वे बाबा रुगो कपिड़े जा वापारी न हूंदा, माशाल्लाह हुननि जो तरीक़ो अनाज जो बि कमु वॾो, बर्फ़नि ज़मींदार बि हुआ। हा, त उहो ॾिसो उहो त फाइनेंशियली जे लिहाज़ सां ॾिठो वञे त उहो त वरी बि शुक्र आहे मालिक जो, पर इहो कीअं वियो इन में तव्हांजो ॾोह आहे। तव्हां जेकॾहिं मूंखे तरबियत माना पंहिंजो न रखो आहे पंहिंजी हुन में संगत में, त मूंखे कहिड़ी ख़बर पई आहे त जेको आहे मार्क्स केरु थींदो आहे, लेनिन केरु थींदो आहे, ऐं इहो होचिमिन सिटी जो होचिमिन जो माओ जेको हूंदो हो चाइना वारो, या होचिमिन जेको वियतनाम वारो, या हुनजे मुल्क। सो उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुल्कनि जे बारे में तव्हां ई त ॿुधायो। सो कीअं वियुसि उहो त हाणे हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। त MSc जॾहिं मूंखे तव्हां कई पोइ मूंखे मौक़ो मिली वियो हिते वियुसि, उन त मुंहिंजी उमिरि 26-25 साल खां घटि हुई। सो कॉमनवेल्थ वीज़ा मूंखे जेको आहे उते मां अप्लाई कयो, हुन बेस ते रही पियुसि। त उहो वरी ॿिया मरला थिया, बाद में उहो थिए थो सिलसिलो, पर निकिरी हलियो हुयुसि पोइ।
अरे पोइ उते छा गैर कानूनी भई कानूनी कानूनी त अच्छा। ऐं गैर कानूनी कॾहिं न बिल्कुलु कानूनी वियुसि कॉमनवेल्थ जी वीज़ा ते कॉमनवेल्थ अप्लाई कयो हुते मां हितां विज़िट वीज़ा पोइ हुन कॉमनवेल्थ मुंहिंजी 26 सालनि खां घटि उमिरि हुई। इन खां बाद में कॉमनवेल्थ वीज़ा बेस ते मूंखे हुते अप्लाई करे छॾियो। पोइ रिजेक्ट थियो वरी अपील कई त अहिड़े तरीक़े सां टाइम गुज़रंदो वियो। सो रहियुसि हुते। पोइ उते लंडन में तव्हां छा छा कयो? लंडन में छा छा कयो? लंडन में हाणे जीअं आम जेको माण्हू वञे थो पियो हाणे मां जंहिं दौर में वियो हुउसि मूंखे 30 साल तक़रीबन थियण वारा आहिनि। त उन दौर में असल में छा वीज़ा जी एॾी सख़्तियूं कोन हूंदियूं हुयूं जीअं हाणे एतिरो सख़्तियूं आहिनि माण्हुनि जे बारे में मालूमात वठनि था सॼी। त उते मूंखे इहो ज़हन में बि न हो त माना हिते जॾहिं वियो हुउसि मां त मूंखे इहा बि ख़बर न हुई चांहि कीअं पचाइबी आहे या अंडो कीअं बॉइल कबो आहे या माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे सर्वाइव करे माण्हू करे थो कमु। पोइ शुरू में ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू खे तकलीफ़ थिए थी आर्ट जॉब करे थो हल्का सल्का जेके थियनि था माण्हू खे। पर सुठी ॻाल्हि इहा आहे जो मां जॾहिं इहे जेके जॉब खणी कंदो बि हुउसि किथे बि आर्ट जॉब त मां पढ़ण खे न छॾियो। पोइ मूं छा कयो जो हुते ट्रेवल एंड टूरिज़म जा मूं कोर्सिस कया डिप्लोमास कयूं जंहिं बेस ते जेको आहे सो मूंखे जेको आहे सो पोइ हुते ट्रेवल कंपनीज़ में नौकिरियूं मिलियूं। साल ॾेढ जो कोर्स हो मूं करे छॾियो। इन खां पोइ आया त आया कोर्सिस थींदा हुआ कुझु टिकटनि जा हिननि जा त उहो ट्रेवल कंसल्टेंट थी करे पोइ मुख़्तलिफ़ लंडन जी कंपनी में मूं कमु कयो 15-16 साल। अच्छा। हा त 15-16 साल तव्हां टूरिस्ट ऑपरेटर चऊं या ट्रेवल मैनेजर चऊं? ट्रेवल कंसल्टेंट। हा। अच्छा। उहा हिकिड़ी लाॻीती कंपनी या मुख़्तलिफ़ कंपनी? मुख़्तलिफ़ कंपनियूं जंहिंमें शुरू में त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त कुझु जेके देसी टाइप कंपनी हुई जंहिंमें तव्हां पंहिंजो थोरो पाण खे इम्प्रूव कयो था शयुनि खे। इन खां पोइ मां काफ़ी यूरोप जूं काफ़ी वेल नोन जेके कंपनीज़ में कमु कयो हुते। पर पोइ बदकिस्मती सां छा थियो जो उन दौर में हिकिड़ो रिवोल्यूशन अची वियो ऑनलाइन बुकिंग जो। हा हाणे त आम आहे न हाणे इंटरनेट आम थी। जॾहिं उहो इंटरनेट जो ऑनलाइन जो थी वियो त पोइ ईअं सम्झो त मूंखे बि महसूसु थियो त यार हीअ त पोइ कमु ख़राबु थी पियो छो त मां इरादो इहो रखियो त मां पंहिंजी हिकिड़ी ट्रेवल कंपनी खोलींदुसि ऐं मां क्वालिफाइड माण्हू आहियां मूंखे डिप्लोमा आहे। हा मूंखे डिग्री आहे त माना मां आराम सां खोले सघां थो क़ानूनी तौर ते। उहो मूंखे धचको लॻो छो त इहो धचको इहो लॻो जो हाणे आम इंटरनेट शुरू थी वई पोइ इहे चीप कैरियर्स अची विया जीअं हिते पाकिस्तान में तव्हां हलंदा हूंदा जेके हिकिड़ा PI खां अलावा ॿिया जेके जहाज़ सस्ता हूंदा आहिनि ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां यूरोप में पोइ जेके सस्ता क़िस्म जा जहाज़ अचणु शुरू थी विया जेका टिकट मिसाल ब्रिटिश एयरवेज़ जी हूंदी हुई 200 पाउंड ऐं उहा अचे घटि थी करे चीप जेके कैरियर्स हुया एयरलाइंस उहे 50 पाउंड में टिकट ॾियनि। सो अहिड़े तरीक़े सां पोइ महसूसु कयो त हीअ जेका बिज़नेस आहे वञे थी डाउन थींदी। पोइ मूं वटि उहा छॾे ॾिनी ट्रेवल जेका असां जॉब्स। कहिड़े साल में लंडन विया ॾाढा तव्हां? मां त 90 में वियुसि। 90 में त 90 में जो वियो त ही इराक ईरान जी इराक ऐं हू कुवैत जी लड़ाई तव्हां उते हो त लॻी? मूंखे यादि कोन थो पए। यादि मूंखे कोन थो पए। पर तव्हां छो त इराक ॾिसो न इराक जी त जेको आहे ईरान सां त काफ़ी सालनि खां हलंदी हुई। हा पर 91 खां शुरू थी 17 जनवरी 91 ते। अच्छा। हा इन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त जीअं इंटरनेट जो वाहिपो वधियो त इन वाहिपे वधण सां तव्हां ट्रेवल एजेंसी में कमु कंदे फील कयो त तव्हांजा रस्ता महदूद था थियनि ऐं हाणे तव्हांजे लाइ मुश्किलातूं वधंदियूं इंटरनेट जे करे? इहो तव्हां फील कयो या तव्हांजा जेके कंपनियुनि जा मैनेजर्स ऐं ओनर हुआ उन्हनि फील करायो तव्हां? न सॼी जेके यूरोप आहे सॼी यूरोप में जेके न त ॾिसो छा हूंदो त जीअं हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ ट्रेवल कंपनी हाई स्ट्रीट ते रोडनि ते मिलनि थियूं कंहिं इलाइक़नि में हिते डिफेंस में क्लिफ्टन में इवन गुलशन में जिते किथे सदर में अहिड़े तरीक़े सां लंडन में बि ईअं दुकान हूंदा ऑफिस हूंदियूं माण्हुनि जूं ट्रेवल कंपनीज़ हूंदियूं नंढियूं उहे बंदि थियणु शुरू थी वियूं सर्वाइव न पिया करे सघनि। हिकिड़ो माण्हू आहे जेको डायरेक्ट पंहिंजे कंप्यूटर में वेही करे ऑफर ॻोल्हे थो वञी करे सस्ती टिकट या सस्ती हॉलीडेज़ जेको आहे हीअ कमीशन बि नथो भरे त पोइ छो वेंदो ट्रेवल एजेंट वटि? ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां पोइ हू काफ़ी बंदि थी वियूं एजेंसीज़। वॾो हिकिड़ो
असरु पियो हिकिड़ो फाइनेंशियली बि माण्हुनि सां। सो सर्वाइव उहे करे विया जिन वरी थोरो वॾी कंपनियूं हुयूं, होल्डिंग पावर हुजे, पोइ जिन वटि सप हुई इन धचके सहण जी। बिल्कुलु। वरी जेको ॿियो जेको ग़लति, ॿी जेका ग़लति ॻाल्हि थी उहा इहा थी त एयरलाइन, न त एयरलाइन छा कंदी आहे, डायरेक्ट जेका सेल त करे थी, पर हू एजेंट्स खे बि, जेके जिन जा सब एजेंट हूंदा आहिनि एयरलाइन जा, उन्हनि खे बि हिकिड़ी मख़सूस सीटियूं ॾींदी हुई। उन मख़सूस माना प्राइस जे लिहाज़ खां त तव्हां बाबा आम जेको माण्हू वठे थो उनखे हेतिरा पैसा वधीक आहिनि, पर तव्हांखे असां कोटा ॾियूं था सुठी रिआयती अघनि में, तव्हां भली पंहिंजा कस्टमर्स पाण पैसा कमायो। मार्केटिंग सब एजेंट में उहे बंदि थी विया। एयरलाइन पाण डायरेक्टली चीप ॾियणु शुरू करे ॾिनो प्राइसिस। त उहो जिन इहो शुरू थियो त पोइ जेके सुठी जेको आहे सो रेपुटेशन रखण वारी कंपनियूं उहे बि बंदि थी वियूं। इहो वॾो हिकिड़ो मसइलो थियो यूके में, बल्कि सॼे यूरोप में। ॾाढा हिकिड़ो ज़मीनी सुवाल थो पुछां। 1990 धारा तव्हां जॾहिं लंडन विया आहियो तॾहिं पाकिस्तान जे रुपए जो क़दुरु छा हो पाउंड जे हिसाब सां? हिकु पाउंड में घणा रुपया? आज़ादी ने हितां वियो हुउसि, मुंहिंजे ख़्याल में त 34 रुपया हिकिड़े पाउंड जो हूंदो हुयो। 35 रुपया बसि? ऐं अॼु घणे? अॼु 206 या 205 या 206 200 खां मथे आहे। 200 खां मथे आहे। अच्छा। ऐं जॾहिं तव्हां विया हो, तव्हांखे जीअं त पहिरियों टिकेटूं हूंदियूं त लंडन टिकेट घणे मिली तॾहिं तव्हांखे अंदाज़न? टिकेट मूंखे मिली हुई शायदि, यादि यार मूंखे कोन थो पए, पर तमामु घणी सस्ती टिकेट हुई। उन दौर में त खणी महांगी महसूसु थी, पर आई डोंट नो, मे बी 16,000 या 17,000 रुपए टिकेट। ऐं हाणे जॾहिं आया आहियो त घणे? हाणे त मुंहिंजे ख़्याल में लख सवा लख त हुयो। लख सवा लख माना त उन ॾींहुं जा 16,000 हाणे सवा लख थी विया। अच्छा। ऐं 35 रुपयनि वारो पाउंड 205 ते थी वियो आहे। ठीकु आहे। पाउंड उते ई बीठो आहे या उन में बि कोई हिसाब हेठि मथे थियो आहे? न, पाउंड में थिए थो। पाउंड वरी जेको ख़ासि तौर ते डॉलर सां जेको आहे मुंसलिक हूंदो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो हाणे अॼुकल्ह जेको वरी थियो यूरो करेंसी। ठीकु आहे न, इहा बि 15-20 साल अॻु में जेको आहे शुरू थी यूरो करेंसी बि, त तॾहिं बि पाउंड पाण खे मेंटेन रखंदो अचे थो। थोरी घणी फ़र्क़ु रखे थो, पर अञा यूरो खां बि वधीक आहे पाउंड। अच्छा। हाणे तव्हां ट्रेवल एजेंसी कई, ट्रेवल एजेंसी खां पोइ छा कयव? हीअ जॾहिं भूचाल आयो, धचको लॻो तव्हांखे, पोइ काॾे वियो? हाणे तव्हांजी कंपनी जो ठाहिण जो ख़्यालु त थियो पूरो? इन खां पोइ छा थियो जो मूं पोइ महसूसु कयो त यार हाणे जेको आहे हिते कमु ख़राबु थी वेंदो। इन वक़्तु छा थियो जो इहो मां टाइम ते ॿुधायांव त जॾहिं सिर्फ़ु PTV जो हिकिड़ो चैनल हूंदो तव्हांजे हिते पाकिस्तान में, ऐं PTV खां पोइ धड़ाधड़ जेको आहे चैनल शुरू थी विया 2003 में। ठीकु आहे। त पोइ छा थियो जो हिते जॾहिं आयुसि मां त ॾिठुमि त काफ़ी चैनल्स आहिनि। मूंखे यादि थो पवे त जॾहिं मां कमु कंदो हुउसि ट्रेवल कंपनीज़ में, त आउं हॉलीडेज़ ते वेंदो हुउसि मुख़्तलिफ़ मुल्कनि में, त पोइ जॾहिं मां फ़ोटोग्राफी कंदो हुउसि त मुंहिंजे जेके दोस्त हूंदा हुआ मूंखे चवंदा यार यू आर टेकिंग सो वेरी गुड फ़ोटोग्राफ्स। ऐं काई वीडियो बि ठाहींदो हुउसि मिड़ई थोरी घणी जेकी पुराणी कैमरा में हूंदी हुओ जेको सेटअप, त चवंदा तुम यू गॉट अ वेरी गुड आई, तूं सुठो फोकस थो करे शयुनि खे, सुठो करे थो। त मूंखे इंकरेजमेंट थोरी मिली, महसूसु थी त यार हीअ जेका शइ आहे फ़ोटोग्राफी या फिल्मिंग या, पोइ मूंखे इहो थोरो ख़्यालु आहे त भला छो न मां इहो इन फील्ड में वञा। मां हिन दौरान ट्रेवल कंपनी में पोइ पार्ट टाइम जॉब बि कंदो रहियुसि, छॾी कोन। पर पोइ मूं वरिती दाख़िला मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में दाख़िला वरिती, ग्रीनविच यूनिवर्सिटी में, उतां मूं कोर्सिस कया प्रोडक्शन जा। इन खां पोइ ॿिया डिप्लोमास कया काफ़ी। मूं सॼो जेको कमु आहे तव्हांजी कैमरा वर्क खां वठी एडिटिंग खां वठी करे जेको कुझु थिए थो उहो मूं करे छॾिया। त मूंखे प्रॉपर जेको आहे सो मूंखे उहो थियो। इहो प्रोडक्शन या एडिटिंग फिल्मिंग साइड ते ऐं शूटिंग साइड ते इहो घणो वक़्त जो कोर्स तव्हां कयो? तक़रीबन मूंखे 1.5-2 साल लॻा। अच्छा। 2 साल मूंखे लॻा। पोइ हुते शागिर्द त भलो आहे या ढिलो? न, तमामु सुठो, तमामु हिकिड़ो
असल में छा त पोइ मूंखे महसूसु थियो त कॾहिं कॾहिं थींदो आहे ही बसि मसइलो ख़बर अथव छा आहे असां जेके न की मजबूरी तहत या पेरेंट्स जी जेको आहे सो ख़्वाहिशुनि मुताबिक़ या माहौल जे मुताबिक़ बाबा डॉक्टर थींदासीं इंजीनियर थींदासीं तोड़े जो ॿार जो ज़हन कंप्यूटर में हुजे या कंहिं ॿी फील्ड में हुजे या आर्ट सां हुजे या पेंटिंग सां कंहिं शइ सां हुजे पर न हिनखे डॉक्टर थियणो आहे हिनखे इंजीनियर थियणो आहे मां उन वक़्तु महसूसु कयो त यार हीअ जेका शइ आहे इहा त मूंखे अॻु में करणु घुरिजे हा मां त हिन फील्ड जो माण्हू आहियां जे मां अजायो MSc फिज़ियोलॉजी में कई या मां अजायो ट्रेवल एंड टूरिज़म जा जेके कोर्सिस कया हिन खां पोइ अची करे मां ट्रेवल कंसल्टेंट थियुसि मुंहिंजो कमु त हे आहे असुलु देन आई एंजॉयड इट अञा एंजॉय कयां थो मां हिन शइ खे तव्हां हो न तव्हां डॉक्टर हुयो पर हाणे डॉक्टर तव्हां मजबूरी त न रहियो असुलु तव्हांजी त फील्ड ई आहे उहे जेके साल चांडका में मेडिकल कॉलेज में 5-6 साल लॻाया तव्हां उन जाइ ते जेकॾहिं तव्हां शुरूआत ई हितां कयो आहे त सूरत हाल ॿी हुजे हा इहा ई सूरत हाल हाणे उन्हनि कोर्सनि खां पोइ तव्हां छा कयो पोइ केमेरा खईं तव्हां हा पोइ इन खां पोइ जेको आहे सो मूं उते पोइ मुख़्तलिफ़ जेके कंपनीज़ में न उन्हनि में ॿ टे जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्शन कंपनियूं उन्हनि में मूं कमु कयो शुरू में एज़ अ पंहिंजो असिस्टेंट जे तौर ते कमु सिखण जे लाइ ऐं ॾिसो न घोड़नि जा जेके कम हूंदा आहिनि ॾाढा हिकिड़ा हो हूंदा आहिनि अप टू डेट हूंदा आहिनि ॾाढा एक्यूरेट शयूं हूंदियूं आहिनि जेके मुंहिंजे हितां वांगुरु न आहिनि हिते त जुगाड़ी पर हलंदा पिया कम सो उते जेको आहे सो काफ़ी उते तोखे जुगाड़ी अंग्रेज़ को न मिलियो जुगाड़ी न जंहिंसां तुंहिंजी सेटिंग थी वञे न जुगाड़ी उते न आहे उते माना जेकॾहिं तव्हां का शइ कयो था त मेक श्योर इज़ परफेक्ट मेक श्योर इज़ हैव टू बी परफेक्ट तव्हां जेकॾहिं का ॻाल्हि का रिकॉर्डिंग कयो था का एडिटिंग कयो था या का अहिड़ी क़िस्म जी तव्हां जेका शइ आहे पंहिंजे प्रोफेशन सां उहो परफेक्ट रहंदा आहिनि हुन में दो नंबरी कमु न हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि त हाणे तव्हां 1990 में रहियो उते त हिकिड़ो कल्चरल ऐं सोसाइटी जो हिकिड़ो तमामु घणो फ़र्क़ु त आहे न पाकिस्तान जे शहर कराची ऐं इंग्लैंड में सिस्टम में फ़र्क़ु आहे त उहो जेको कल्चरल शॉक आहे उहो तव्हां फील कयो या हज़म करे वियो त हीउ कमु थी वेंदो या मुंझी पियो न इन में छा थियो जो मूंखे ख़बर अॻु में हुई अच्छा कुझु मुल्क अॻु में घुमी चुको हुउसि अच्छा पोइ खणी फारिश थियो या कुझु मुल्क हुया पर इहो तव्हांजी बि परवरिश थियूं किताब पढ़ियासीं मैगज़ीन ईंदा हुआ कंहिं दौर में डाइजेस्ट मैगज़ीन ईंदा उहो पढ़ंदा हुआसीं इंटरनेट त कोन हूंदो त वेस्ट जे बारे में थोरी घणी या मूंखे ख़बर हुई त मूंखे कोई अचानक को शॉक न पहुतो त मां कंहिं ॿी दुनिया में आयो आहियां अहिड़ो मूंखे कॾहिं बि न थियो इहो इन ते टाइम न वियो बल्कि मूंखे त अञा वधीक ॻाल्हि वणी त यार हीअ त अञा वधीक हिकिड़ी सुठी हिकिड़ी सोसाइटी आहे ऐं सुठो माहौल आहे त पीस अञा जेको लाॻापियल ॿियो सुवालु त पुठियों अमा अबे जो या भेण वॾी पालियो तव्हांखे उन्हनि छा चयो सोचो ॻाल्हायूं तव्हां सां केतिरी ॻणती आहिनि परेशानी ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾिसो न त मां असल में हिकिड़ी वॾी गैप हाणे हे सॼो जेको इंटरव्यू आहे हिकिड़ो पर्सनल थी वियो आहे सॼो न तव्हां मूंखां पुछो था असल में न इहो पर्सनल इन करे बि चवां थो त असांजा हज़ारे लखे सिंधी नौजवान उहे इन्हनि शयुनि मां गुज़रंदा त उन्हनि खे घटि में घटि तुंहिंजे हथां रहनुमाई बि मिलंदी हा असल में छा आहे जो ॾिसो ई बि मां हितां जॾहिं वियो हुउसि न त मां इहो सोचे वियो हुउसि त मां फ़िलहालु कोन ईंदुसि जेसि ताईं मूंखे पासपोर्ट न मिलंदो जेसि ताईं आउं उतां जो कोन थींदुसि माना मंज़िल तुंहिंजी पासपोर्ट हुई मुंहिंजो जेका ॻाल्हि हक़ीक़त में आहे न त आउं इहे तकड़ में कोन ईंदुसि जेसि ताईं का ॻाल्हि माना मां अचीव नथो कयां पोइ छा थियो जो हालांकि हिते त को मसइलो कोन हो पर मूंखे चङी तरह यादि आहे त मुंहिंजो दोस्त आहे बिरजलाल इंजीनियर जयसराणी हा मूंखे बिरज उन दौर में हिकिड़ो ख़त लिखियो जो अञा ताईं मूं वटि पियो आहे उहो बि कंबर जो 1991 में हा पर नंढपण जो दोस्त आहे मूंखे लिखी ॾाढा तूं का तूं इहो छाजे लाइ जेको आहे भॻवानु अलाह कंदुसि तव्हांखे सभु कुझु हिते आहे तव्हां त छो वियो कहिड़ी ज़रूरत थी अलाए कहिड़े क़िस्म जी नौकिरियूं कंदो हूंदे छा कंदो हूंदे अलाए किथे बीठल मज़दूरी कंदो हूंदे छा कंदो हूंदे तूं वियो छो आहे हिते उहो ई बिरज जो 3 सालनि खां पोइ माफ़ी वारो ख़त थो लिखे मुंहिंजे यार मूंखे माफ़ु कजांइ चङो जो वई
असांखे रस्ता ॿुधाए असां कीअं अचूं, चङो जो हितां वहे पंहिंजी ज़िंदगी ठाहे थो पियो, त इहो फ़र्क़ु तव्हां ॻाल्हि कई हाणे मूंसां अमर ऐं बेजी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेको बि जेका बि औलाद आहे जेका वञे थी पंहिंजे पिरनि खां, पंहिंजे मिट माइटनि खां, माउ भेण सां, ॿारनि खां, त उहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हू त परेशान थोरो रहनि था। ऐं मुंहिंजो बि काफ़ी जेको आहे सो काफ़ी साल मां 8-10 साल 9 साल खनि हिकिड़ो गैप रहियो मुंहिंजो, त हू परेशान रहंदा, पर पोइ एतिरो हो जो घटि में घटि मां अमर सां राब्ते में रहंदो हुउसि। ऐं ख़त जेके आहिनि से हूंदा हुआ सिर्फ़ु टेलीफोन न हुई, न टेलीफोन PTCL जो हूंदो हिकु नंबर, उहो उतां माण्हू कंदो, ॾाढी महांगी हूंदी उहा। अच्छा, उहा असां लिखंदा हुआसीं ख़त। उन दौर में इंटरनेट जो चकर न हूंदो हो, त उहो ख़त लिखी करे मोकिलींदा हुआसीं, रेगुलर लिखंदो हुउसि ख़त। सो हिकिड़ो वक़्तु हो जेको ॾुखियो गुज़री वियो कहिड़े सां। इहा त हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। हाणे माण्हू वञनि था, पेरेंट्स परेशान रहनि था, ख़्वाहिश रखनि था त धणी कंदो ख़ुशि हूंदो। हा, पर हाणे त व्हाट्सएप आहे, हाणे स्काइप आहे, हाणे त जहाज़ जी बि ख़बर थी पए किथे पहुतो आहे, हाणे किथां थो गुज़रे। हा, हाणे त इहो पंहिंजे अॻे त हिसाब हो, जहाज़ मां ॻाल्हाए थो माण्हू जहाज़ मां ॻाल्हाए थो $5 ॾेई। हा, बिल्कुलु ठीकु आहे।